सिंध यूनिवर्सिटी के शोबे अंग्रेजी बोली ऐं अदब पारां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़ जे हवाले सां शेख अयाज़ ऑडिटोरियम में तक़रीब कोठाई वई। तक़रीब में नाले वारी मुहक़िक़ा ऐं लेखका ज़ुबैदा मुस्तफ़ा, प्रोफेसर डॉक्टर तारिक हसन उमरानी, डॉक्टर इरफान मल्ला ऐं अमर सिंधु समेत केतिरनि ई नाले वारनि लेखकनि, शाइरनि, अदीबनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे ज़ुबैदा मुस्तफ़ा जो चवणो हो त सिंध अमन ऐं प्यार जो ख़ितो आहे। हितां जा माण्हू पंहिंजी सकाफ़त, कल्चर ऐं ॿोलीअ सां बेहद प्यार कनि था। हू शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ऐं शेख अयाज़ जी ॿोलीअ खे जीआरींदा पिया अचनि। असांखे इहो बख़ूबी अंदाज़ो आहे कि जेके ॿोलियूं आहिनि उहे सभई इम्पोर्टेंट आहिनि, पर हिते जीअं त कुझु ॿोलियुनि ते ख़ासि ज़ोर ॾिनो वञे थो, जीअं त उर्दू या अंग्रेज़ी आहे। इन करे असां पंहिंजे शागिर्दनि खे इहो रोशनास करायूं था कि भई जेकी मदर टंग हूंदी आहे उनजी ॾाढी अहमियत हूंदी आहे ऐं उहो मदर टंग में जेका बुनियादी तालीम हूंदी आहे उनखे ज़ोर ॾिनो वञे। ऐं असां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े ते बि इहो ई ॿुधाइण था चाहियूं। ख़ुदि मुंहिंजो तालुक़ु अंग्रेज़ी शोबे सां आहे, मां अंग्रेज़ी पढ़ाईंदी आहियां, पर असां जेतिरियूं बि ॿोलियूं सिखूं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तमामु घणियूं ॿोलियूं सिखणु घुरिजनि, पर मादरी ॿोली असांजी सुञाणप आहे, असांजी सकाफ़त आहे, जंहिंखे असांखे कॾहिं बि न विसारणु घुरिजे। अंग्रेज़ी शोबे ते पहिरें साल असां हिते ॾाढा मज़ा किया ऐं आपणी ॿोली को रिप्रेज़ेंटेट किया ऐं असांखो ॾाढा फुल इंजॉय किया ऐं असांखो आपणी ॿोली ते फ़ख़्रु आहे, गौर आहे। इन मौक़े ते अंग्रेज़ी शोबे जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तोड़े शागिर्दाननि जो चवणो त शोबे पारां अहिड़े क़िस्म जी तक़रीब हर साल कोठाई वेंदी आहे, जंहिंजो बुनियादी मक़सदु नौजवाननि खे ॿोलियुनि, सकाफ़त ऐं कल्चर मुतालिक़ ॼाण ॾियणु आहे। प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दाननि पारां तक़रीरूं, टैबलोज़ ऐं क़ौमी गीत पिणु पेश कया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।